बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जो हेडलाइन। दिलमुराद वेझो चोरी तकरार तां बाहू कोसो प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी गोलियों हणी क़तल। जवाबदार फरार। औरत समेत 6 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। दिलमुराद रेलवे स्टेशन भरिसां अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे प्रेस क्लब बाहू कोसे जे जनरल सेक्रेटरी खे क़तल करे फरार थी विया। इत्तला ते हर जी पुलिस सहाफ़ी जो मर्द जैकबाबाद अस्पताल मुंतकिल कयो, जितां पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। सहाफ़ी जे क़तल वारी इत्तला ते SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ वाक़े वारे हंधि पहुची SHO खां तफ़सील मालूम कया ऐं खेसि हिदायतूं ॾींदे चयो त सहाफ़ी खे क़तल कंदड़नि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। मक़तूल जे वारिसनि मूजिबि बहलकानी बिरादरी सां चोरी जे मामले ते तकरार हलंदड़ हो। फ़ैसिले बावजूदि बहलकानी बिरादरी जे माण्हुनि असांजे गबरू जवान खे क़तल कयो आहे। संदनि मथां दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। होॾां वाक़े ख़िलाफ़ हमायूं प्रेस क्लब जे सहाफ़ी नूर लंजवानी क़तल ख़िलाफ़ निमाणो नूनारी, अब्बास सूमरो, मुमताज़ भुट्टो, राजा खान सदायो, मंसूर चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जी घुर कई। जैकबाबाद में कैदियुनि जो डिस्ट्रिक्ट जेल इंतज़ामिया ख़िलाफ़ बैरिक्स ते चढ़ी एहतजाज। इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, इज़ाफ़ी नफ़री तलब। जेल इंतज़ामिया मीडिया के कवरेज खां रोके वरितो। जेल इंतज़ामिया पारां कैदियुनि जे अज़ीज़नि तरफ़ां ॾिनल पैसनि में कटौती करणु, जनरेटर न हलाइण, मयारी खाधो न ॾियण, रिश्वत न ॾींदड़नि कैदियुनि खे तंग करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। साॻे वक़्तु मुलाक़ात लाइ ईंदड़ माण्हुनि जेल जे मुख्य दरवाज़े आॾो वाजिद अली लगारी, अहमद अली जखरानी, दादन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी के मरकज़ी अॻवान अल्ताफ़ जसकानी के क़तल ख़िलाफ़ STP के सॾ ते सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल, एहतजाजी मुज़ाहिरा, क़ातिलनि की गिरफ़्तारी की घुर। अल्ताफ़ जसकानी क़तल ख़िलाफ़ जैकबाबाद में मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल रही। शहर जा मुख़्तलिफ़ कारोबारी इलाइक़ा मुकम्मल तौर बंद रहा। जॾहिं त STP पारां एक एहतजाजी जलूस निज़ाम मस्तोई, अब्दुल सत्तार जागीरानी, अब्दुल नबी मक्सी, सैयद अली शाह ॿियनि जी अॻवानी में कढियो वियो ऐं प्रेस क्लब आॾो धरणो हणी अल्ताफ़ जसकानी के क़ातिलनि की गिरफ़्तारी की घुर कई वई। ठुल में STP के सॾ ते मुकम्मल शटरबंद हड़ताल रही। जॾहिं त कारकुननि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे अल्ताफ़ जसकानी के क़तल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण की घुर कई। गैरकी में सिंध तरक़ी पसंद पार्टी के कारकुननि या माशूक समेजो, आफ्ताब खान शर, गुलज़ार शर या मुजीब समेजो ऐं मारूफ समेजो की अॻवानी में शटरबंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो। ब्रिगड़ी में भी टंडो अलायार वाक़े ख़िलाफ़ मुकम्मल शटरबंद हड़ताल रही, जंहिं सबब शहर के अहम कारोबारी इलाइक़नि मोहम्मदी चौक, शाही बाज़ार, मीर फतेह खान टालपुर, शॉपिंग सेंटर समेत अक्सर इलाइक़ा बंद रहा। जॾहिं त पुलिस पारां 9 अणसुञातलनि ख़िलाफ़ शहर में भंज ड्राह ऐं हवाई फायरिंग जो केस पिणु दाख़िल कयो वियो। ठठो में डॉक्टर अल्ताफ़ जसकानी क़तल ख़िलाफ़ ठठे में मुकम्मल शटरबंद हड़ताल रही। घारो, गज्जो, झंपीर ऐं झिरक समेत नंढनि वॾनि शहरनि में बाज़ारुनि ऐं पेट्रोल पंप समेत ट्रांसपोर्ट भी बंद रही। वाक़े ख़िलाफ़ STP कारकुननि ज़िलई सदर सैयद जलाल शाह, जमील समो, नाथू बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज पिणु कयो। पंगरियो में अल्ताफ़ जसकानी क़तल ख़िलाफ़ शहर ऐं भरपासे जे इलाइक़नि में मुकम्मल शटरबंद हड़ताल रही, जंहिं सबब शाही बाज़ार, रेशम गली, खलीफ़ा बाज़ार समेत समूरा कारोबारी मरकज़ बंद रहा। जॾहिं त कारकुननि पारां एहतजाज पिणु कयो वियो। शहर की लग असूल रहो वट M5 मोटरवे सीपेक रोड ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर कोच जो ट्रालर के पुठियां टक्कर। 6 वरियनि जी नींगरी रुतबा ऐं नौजवान सुलेमान फौत, 12 ॼणा ज़ख़्मी। हादसे बाद गोठाणनि पहुची मोटरवे पुलिस के इत्तला कयो, जंहिं बाद इमदादी टीमुनि पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो, जिते 5 ॼणनि जी हालत गंती जोगी ॿुधाई वई। हमायूं शरीफ़ भरिसां अब्दाल शाख वटि थ्रेशर मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्ट की तारनि मां चिड़िंग किरण सबब सारियुनि जे खोड़े के बाह। गोठाणनि थ्रेशर मशीन के बाह खां कढी वरितो, साड़ियूं सड़ी रख। मुबारकपुर में कुछ ॾींहं अॻु वॾेरे पारां जिरगे ज़रिए नौजवान के कारो करार ॾींदे नींगरी के संग चटी में ॾियण जो MP वटि निबेरो। कारे इल्ज़ाम कूड़ो करार। इल्ज़ाम हेठायल नौजवान इलाही बख़्श शर ऐं नारी नसीबा शर बेॾोही साबित। 4 वरियनि जी ॿारड़ी जो संग चटी में ॾियण वारो फ़ैसिलो भी रद्द। MP मीर आबिद हुसैन जतोई शिकारपुर में तकरारी धोर ऐं जिरगाई मुक़दम के घुराए फ़ैसिलो कयो ऐं फ़ैसिले में संग चटी तौर ॾिनल 4 सालनि जी ॿारड़ी जे फ़ैसिले तोड़े नौजवान इलाही बख़्श शर ते लॻल कार ऐं तहमत खे भी कूड़ो करार ॾिनो। आमदनी खां वधीक असासन वारे केस में पेशी बाद पीपल्स पार्टी अॻवान सैयद खुर्शीद अहमद शाह चयो आहे त मूं मथां सियासी केस करे इंतकाम जो निशानो बणायो वियो वञे। मुंहिंजो केस ओपन करे आला अदालत में हलायो वञे। मीडिया के भी कवरेज की इजाज़त ॾिनी वञे। मूं ते कब्ज़नि जा केस दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त मां कब्ज़ा माफ़ियनि खां कब्ज़ा छॾाए उते इदारा क़ाइमु कया। सियासी कारकुन आहियां। अदालतुनि ते पूरो यकीन आहे इंसाफ़ ज़रूर थींदो। भोजपुर में 5 ॾींहं अॻु चोरी थियल ट्रैक्टर वापस न थियण ते गोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो। टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल। ॻोठ अब्दुर्रहीम निंदवानी मां जान मोहम्मद निंदवानी जो चोरी थियल ट्रैक्टर वापस न थियण ख़िलाफ़ गोठाणनि जान मोहम्मद ऐं ग़ुलाम हुसैन जो चवणो त भोजपुर मां अमन जो पखी उॾामी वियो आहे। IG सिंध खे अपील आहे त बदअमनी जो नोटिस वठी अमन अमान बहाल करायो वञे ऐं असांजो चोरी थियल ट्रैक्टर वापस करायो वञे।
कोसार राजकोट मोहम्मद पंजल सोढड़ो वासी माउ ऐं धीउ जो ॿियनि औरतुनि समेत एहतजाज। बेवा औरत गुलाम सुगरा सोढड़ो पंहिंजी धीउ मुनीर बानो ऐं ॿियनि सां गॾिजी एहतजाज कंदे दाहियो आहे त मुंहिंजे मुल्क जी ॿी ज़ाल जी वफ़ात करण बाद संदसि भाउ मीराबख़्श सोढड़ो ज़बरदस्ती असांजे घर मां मरूमा जो सामान खणी वियो, जंहिंमें असांजी ज़मीनुनि ऐं गाॾियुनि जा काग़ज़ बि रखियल हुआ, जंहिं ते हुन ऑफिसर सां मिली भगत करे कूड़ा खाता ठाराया आहिनि ऐं हाणे असांखे असांजी ज़मीन तां कढणु चाहे थो। मूं बेवा जी मदद कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के सदर निसार कोड़ो ऐं अॻूणे MP अनवर खान बार सक्कर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त पीपल्स पार्टी योम तासीस 3 नवंबर ते सिंध बदिरां मुल्तान में मल्हाईंदी। इन में BDM जा अॻुवान बि ख़िताब कंदा। योम तासीस जे मौक़े ते लखें कारकुन जलसे में शिरकत कंदा। गिलगित बल्तिस्तान में मौजूदा हुकूमत जो पोल पधरो थी चुको है। पीपल्स पार्टी के उम्मीदवार गिलगित बल्तिस्तान इलेक्शन में PTI का 10,000 वोट वधीक खया। पीपल्स पार्टी के गिलगित बल्तिस्तान इलेक्शन में सब खां वधीक वोट मिलिया आहिनि। गिलगित की अवाम PTI के रद्द करे छॾियो आहे। जमात इस्लामी के सूबाई अगवान अब्दुल हफीज़ बिजारानी जोंगल प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत 2.5 साल गुज़री वञण बावजूद का बि कारकर्दगी ॾेखारण बजाय अवाम मथां महांगाई जो तूफ़ान केरायो आहे। FIA की रिपोर्ट मूजिब इमरान खान शुगर मिल्स में पंहिंजनि दोस्तनि खे 400 अरब की सब्सिडी ॾेई पंहिंजा मुफ़ाद हासिल कया, जंहिंजो भार पिणु अवाम महांगाई की सूरत में अदा कंदो। बडानी में तबाह हाल रोड रस्तनि ऐं नाकारा ड्रेनेज सिस्टम ख़िलाफ़ JUI ऐं JTI पारां जामा मस्जिद खां मियां ख़ालिद हुसैन डंगर, असदुल्ला भयो, मोहम्मद सालेह भुट्टो ऐं ॿियनि जी अॻवानी में हिकु एहतजाजी रैली कढी वई। रैली खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल 15 वरियनि खां बडानी शहर तबाही ऐं बर्बादी जे वर चढ़ियल आहे। बडानी जा रोड रस्ता मुकम्मल तबाह थी चुका आहिनि। ड्रेनेज सिस्टम नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबबि तबाह थी वियो आहे। सिंध सरकार खां घुर था करियूं त बडानी शहर खे सहूलतूं ॾिनियूं वञनि। मटियारी हेल्थ सर्विस अस्पताल के डॉक्टर सैयद शफकत हुसैन शाह ऐं मटियारी ग्रुप ऑफ कंपनी के डॉक्टर हसनैन पारां मटियारी में सेहत यूनिट जो बुनियाद रखियो वियो आहे, जिते इलाइक़े के गरीब मरीजन लाइ हिकु ॾियारी जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें शुगर, ब्लड प्रेशर, दिल, मादे, हड्डियुनि, संदनि जे सूर, ॿारनि ऐं ज़नानी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर मोहम्मद मेमन, डॉक्टर गिरदारी लाल, डॉक्टर हाजी खान खुहारो, डॉक्टर सकीना मेमन, डॉक्टर महेश कुमार ऐं डॉक्टर रुकैया मेमन मरीजन के चकासण बाद दवाऊं पिणु ॾिनियूं। सोबतपुर में आफाक ऑर्गेनाइजेशन पारां प्राइवेट स्कूलन के उस्तादन के शिक्षा ॾिनी वई। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल के हॉल में 2 ॾींहनि वारो वर्कशॉप को ठाहियो वियो। वर्कशॉप में खानगी स्कूलन के उस्तादन वॾे अंग में शिरकत कई। उस्तादन के शिक्षा ॾींदड़ मास्टर ट्रेनर अब्दुल मालिक ताज जो चवणु हो त ऑर्गेनाइजेशन जो मक़सद प्राइवेट स्कूलन के उस्तादन के वधीक मालूमात ऐं ॼाण ॾियणु आहे त जीअं प्राइवेट स्कूलन के शागिर्दनि के उस्ताद एक बेहतरीन माहौल में आला तालीम ॾेई सघनि। ही हुई हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।